नासिम दादू मां अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। घर में पारूथो खाधो खाइण सबब 7 वरनि जो नींगर फौत थी वियो। ॻोठ बहावलपुर में हनान आरई पारूथो खाधो खाइण सबब फौत थियो आहे। अहम ख़बर खां नासिम नवां खे आगाह कयूं पिया। दादू में घर में पारूथो खाधो खाइण सबब 7 वरनि जो नींगर फौत थी वियो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर तारिक लगारी असां सां लाइन ते मौजूद आहे। तारिक, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, ही दादू भरसां ॻोठ बहावलपुर में जेको आहे वो पारूथो खाधो खाइण सबब हिकिड़ो 7 वरनि जो नींगर अब्दुल हनान पुट इमरान आराई जेको आहे वो फौत थी वियो आहे। जॾहिं संदसि भाउ जेको आहे 8 वरनि जो अब्दुल मनान जेको आहे उहो जेको आहे बेहोश थी वियो आहे। बेहोश थियल नींगर खे हिकु ख़ानगी अस्पताल में दादू में आंदो वियो, जितां जेको आहे सो हुनजी हालत गणती जोगी हुअण सबब हुनखे नवाबशाह जे अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ख़ानदान आहे उहो कुझु ॾींहं अॻु में पंजाब खां हिते बहावलपुर में पंहिंजे नाने जे घर असलम आराई हुननि जो नानो ॿुधायो थो वञे, हुननि जे घर आयो, जिते पारूथो खाधो खाइण सबब 7 वरनि जो जेको नींगर आहे अब्दुल हनान उहो फौत थी वियो आहे ऐं संदसि भाउ अब्दुल मनान जेको आहे बेहोश आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी तारिक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।